सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी में आम चूंडुनि वारे मामले ते वरतल पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी मुकमल करे वरिती आहे, जंहिंजो फ़ैसिलो सुभाणे 11 वॻे ॿुधायो वेंदो। ॿुधणी जा तफ़सील इन रिपोर्ट में। सुप्रीम कोर्ट की 5 रुकनी बेंच चीफ जस्टिस जस्टिस उमर अता बंदयाल की सबराई हेठ पंजाब ऐं केपी में आम चूंडुनि वारे मामले ते वरतल पाण मुरादे नोटिस केस की ॿुधणी कई। ॿुधणी शुरू थी त अटॉर्नी जनरल सुप्रीम कोर्ट बार के सदर आबिद ज़ुबैरी ख़िलाफ़ एतराज़ उथारियो ऐं चयो त सुप्रीम कोर्ट बार के सदर जो नालो अदालती हुकुम मां हटायो वियो हो, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के इदारे तौर सुञाणूं था। अदालत में जेको लिखायो वेंदो आहे उहो हुकुम नाहे हूंदो, उहो हुकुम तॾहिं बणिजी वेंदो आहे जॾहिं जज उन ते सही कंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट बार के सदर आबिद ज़ुबैरी चयो त सुप्रीम कोर्ट माज़ीअ में करार ॾेई चुकी आहे त 90 ॾींहनि अंदरि चूंडूं करायूं वञनि, जंहिं ते जस्टिस जमाल मुंदोख़ियल चयो त आइन तहत सदर ऐं गवर्नर फ़ैसिले में काबीना जी सलाह जा पाबंद आहिनि। छा सदर ऐं गवर्नर पाण ई चूंडुनि जी तारीख़ ॾेई सघनि था? चीफ जस्टिस चयो त आइन तहत निगरान हुकूमत जी मुक़ररी ऐं चूंडुनि जी तारीख़ बाबति गवर्नर कंहिंजी सलाह जो पाबंद नाहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त जिते सवाबदीदी इख्तियार हुजे उते कंहिंजी सलाह जी ज़रूरत नाहे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त असेंबली टोड़ण जो नोटिफिकेशन केरु जारी कंदो, जंहिं ते आबिद ज़ुबैरी जवाब ॾिनो त पंजाब असेंबली टोड़ण जो नोटिफिकेशन कानून वारे सेक्रेटरी जारी कयो हो। जस्टिस मुनीर अख्तर चयो त 90 ॾींहनि जो अरसो असेंबली टोड़ण खां शुरू थिए थो, असेंबली टोड़ण खां पोइ वक़्तु ज़ाया करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। जस्टिस मंसूर अली शाह पुछाणो कयो त छा निगरान वॾो वज़ीर गवर्नर खे चूंडुनि जी तारीख़ बाबति मशवरो ॾेई सघे थो, जंहिं ते आबिद ज़ुबैरी जवाब ॾिनो त इलेक्शन जी तारीख़ ऐं निगरान हुकूमत जो क़याम गॾु थींदो आहे। जस्टिस मंसूर अली शाह पुछाणो कयो त छा गवर्नर निगरान हुकूमत जी सलाह खे रद्द करे सघे थो, जंहिं ते सुप्रीम कोर्ट बार जे सदर आबिद ज़ुबैरी चयो त निगरान हुकूमत जो कमु तारीख़ ॾियणु न पर हुकूमत जो कमु संभालणु आहे। चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार वॾे वज़ीर जो न पर गवर्नर जो आहे। आबिद ज़ुबैरी चयो त सैफुल्ला केस में 12 जजनि चूंडुनि जे अमल खे लाज़मी करार ॾिनो हो। आइन में असेंबली टोड़ण जा 4 तरीक़ा ॾिनल आहिनि। जस्टिस जमाल मुंदोख़ियल चयो त आर्टिकल 48 चवे थो त सदर जो हर अमल हुकूमत जी सिफ़ारिश ते हूंदो। आइन मूजिबि अॼु बि हुकूमत गवर्नर खे चूंडुनि जो चई सघे थी, हुकूमत जी तारीख़ ॾियण ते का बि पाबंदी नाहे। चीफ जस्टिस चयो त आर्टिकल 48 तहत त चूंड तारीख़ एडवाइस ते ॾिनी वेंदी। जस्टिस मंसूर अली शाह सवाल कयो त जेकॾहिं हुकूमत जी तारीख़ बाबति एडवाइस अचे थी त गवर्नर इनकार कीअं करे सघे थो, जंहिं ते जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त असल सुवाल इहो आहे त गवर्नर चई रहियो आहे त मूं असेंबली टोड़ी नाहे। वकील आबिद ज़ुबैरी चयो त तारीख़ ॾियण जो मामिलो आइन जे आर्टिकल 105(3) में ई लिखियलु आहे। एतिरा ॾींहं चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान नाहे कयो वियो, जेकॾहिं मुदो पूरो थियण ते असेंबली टुटी वञे त सदर तारीख़ ॾींदो। चीफ जस्टिस चयो त छा तव्हां चई रहिया आहियो त हुकूमत पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी न करे रही आहे? जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त गवर्नर जॾहिं बि तारीख़ ॾींदो त 52 ॾींहनि जो मार्जन रखियो वेंदो। जस्टिस जमाल मुंदोख़ियल चयो त सदर जा अख़्तियार सिधी रीति आइन में न आहिनि। आइन में अख़्तियार न आहिनि त पोइ कानून तहत कार्रवाई थींदी, कानून बि आइन तहत हूंदो। जस्टिस मंसूर अली शाह चयो त हाणे त तव्हां असां खां पुछणु शुरू थी विया आहियो त छा कजे, सदर कहिड़े कानून तहत चिठियूं पियो लिखे, जंहिं ते वकील आबिद ज़ुबैरी चयो त सदर खे मुशावरत लाइ ख़त लिखिया आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह चयो त आइन में मुशावरत जो को बि ज़िक्र न आहे। जस्टिस जमाल मुंदोख़ियल चयो त जेकॾहिं उहा ॻाल्हि मञी वञे त कानून मुल्क जे सदर खे इजाज़त ॾिए थो त पोइ सदर बि एडवाइस जो पाबंद आहे, जॾहिं त जस्टिस मंसूर अली शाह चयो त निगरान हुकूमत खे बि तारीख़ ॾियण जो चई सघिजे थो, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त ॿियनि धुरियुनि खे ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कबो त सदर खे मुशावरत जी ज़रूरत आहे या न। वकील ज़ुबैरी चयो त गवर्नर चूंडुनि जी तारीख़ ॾियण में मशवरे जो पाबंद नाहे। गवर्नर जेतिरो ई अख़्तियार सदर खे ॾिनो वियो आहे, सदर बि चूंडुनि जी तारीख़ ॾियण में मशवरे जो पाबंद नाहे। जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह चयो त गवर्नर खे जेकॾहिं एडवाइस ॾिनी वञे त हू उन जो पाबंद हूंदो। वकील आबिद ज़ुबैरी जा दलील मुकमल थियण बाद अटॉर्नी जनरल दलील ॾियणु शुरू कया ऐं चयो त सदर रुगो क़ौमी असेंबली टुटण ते ई चूंडुनि जी तारीख़ ॾेई सघे थो। ॿी सूरत में सॼे मुल्क में चूंडूं थियनि त सदर तारीख़ ॾेई सघे थो। जस्टिस मंसूर अली शाह पुछाणो कयो त छा इलेक्शन कमीशन गवर्नर जी तारीख़ में देर तारीख़ जो हुकुम ॾिनो हो। ॿुधणीअ दौरान पीपुल्स पार्टी, नून लीग ऐं JUI फुल कोर्ट बेंच जोड़ण जी दरख़्वास्त बि वापसि वरिती। पीपुल्स पार्टी जा वकील फारूक एच नाइक चयो त सियासी पार्टियुनि गॾियल हिदायत कई आहे त फुल कोर्ट दरख़्वास्त न हलाईंदासीं। उन मौक़े ते सुप्रीम कोर्ट सियासी पार्टियुनि खे चूंडुनि जी तारीख़ लाइ मुशावरत करण जो हुकुम ॾिनो ऐं चयो त सियासी पार्टियूं मुशावरत खां पोइ अदालत खे आगाह कनि। अदालत समूरल वकीलनि खे 4 वॻे पेश थियण जी हिदायत कई। सुप्रीम कोर्ट शीरी मज़ारी ऐं फवाद चौधरी खे बि इमरान ख़ान सां मुशावरत करण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त फारूक एच नाइक, मंसूर उस्मान ऐं कामरान मुर्तज़ा खे बि पंहिंजनि अॻवाननि खां हिदायतूं वठण जो हुकुम ॾिनो।
उन मौके ते जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त चूंडुनि में देरि थी बि वञे त आर्टिकल 254 मौजूदु आहे, जंहिं ते PTI जे वकील अली ज़फ़र चयो त जेकॾहिं चूंडूं 90 ॾींहनि ताईं वधाइणियूं आहिनि त आइन में तरमीम करणी पवंदी। उन दौरान अदालत फवाद चौधरी ऐं शीली मज़ारी खे रोस्टरम ते घुरायो। चीफ जस्टिस खेनि मुखातिब थींदे चयो त तव्हां पंहिंजी क़यादत खां मालूम करियो त उहे ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि या न, जंहिं ते फवाद चौधरी चयो त जेकॾहिं 90 ॾींहनि खां मथे चूंडूं कराइण जी इजाज़त ॾिनी वई त मुस्तक़बिल में ख़राबी थी सघे थी, उहो मुस्तक़बिल लाइ सुठो न हूंदो, जंहिं ते जस्टिस मंसूर चयो त परेशान न थियो, ईअं थियण न ॾींदासीं। बाद में अदालत दुहिलनि जा मौक़े ॿुधी केस जी ॿुधणी मुकमल करे वरिती ऐं फ़ैसिलो सुभाणे 11 वॻे ॿुधाइण जो ऐलान कयो।